नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन मीरपुर बठोरो खां अली अकबर बुकेरियो जी रिपोर्ट। मीरपुर बठोरो जे ॻोठ खान मोहम्मद बुकेरियो जी 16 साला नौजवान हबीबुल्ला बुकेरियो वल्द यूसुफ बुकेरियो पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। घर भाती सख्त परेशान नौजवान जे वालिद यूसुफ बुकेरियो बठोरे में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो पुटु हबीबुल्ला बुकेरियो 8 मुहर्रम ते बठोरो आयो, उन बाद वापस घर नाहे आयो। मुसलसल ॻोल्हा करे रहिया आहियूं पर अञा ताईं को बि पतो नाहे पइजी सघियो। असांजी कंहिं सां का बि दुश्मनी न आहे, बस वारा ॻोल्हा में मदद कराइनि। मुंहिंजे घर जो सहारो हो जॾहिं त बठोरे में दड़ी थाणे ते बि अतला ॾिनो आहे। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं ॾिसंदा रहियो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।